पाण अचूं था योम पाकिस्तान के हवाले से। नसीर साहब, अॼु जे ॾियारे जी छा अहमियत आहे? तमाम घणी मेहरबानी साईं, पाण वंस अगेन अवांजो शुक्रियो था अदा कयूं। 23 मार्च 1940 करारदाद मक़ासिद चऊं, उनजी तमामु घणी अहमियत आहे। ॾिठो वञे ज़ाहिर आहे उन ॾींहं ते ई इक़बाल पार्क जेका लाहौर आहे उन में 1940 में मार्च 22 खां 24 ताईं जेका आहे ऑल इंडिया जेका मुस्लिम लीग हुई उन जो इजलास थियो हो, जंहिंमां गॾियल हिंदुस्तान हो त ज़ाहिर आहे तेसि ताईं उन मां जेके मुख़्तलिफ़ वफ़द हुआ उन्हनि शिरकत कई हुई ऐं उनखां पोइ ई जेका कॉन्फ्रेंस हुई उन में 1940 जी करारदाद पेश कई वई हुई। ऐं करारदाद पेश कंदड़ जेके हुआ, अव्हांखे ख़बर आहे उहे केरु हुआ। करारदाद पेश कई हुई AK फज़ल साहब जेके हुआ, बांग्लादेश जा जेके हुआ लीडर हुआ, जंहिंखे शेर बंगला बि चयो वेंदो हो। ऐं AK फज़ल साहब उहे हुआ जंहिंजे ज़हानत जो अंदाज़ो लॻाए सघो था या उनजे कद काठ जो अंदाज़ो लॻाए सघो था। जवाहरलाल नेहरू साहब जेके हिंदुस्तान जा पहिरियां वज़ीर आज़म हुआ, उहे AK फज़ल साहब जा पॉलिटिकल सेक्रेटरी हुआ। इहे हुआ AK फज़ल साहब जन इहा करारदाद उते पेश कई हुई। मोहम्मद अली जना साहब ऐं ॿी जेका मुस्लिम लीग जी क़यादत हुई उहा उते मौजूदु हुई। ऐं इन करारदाद खे जेका मंज़ूरी मिली सूबनि जी सतह ते जेकॾहिं असीं ॾिसूं त पंजाब मंझां ज़फ़र अली ख़ान साहब जेके हुआ उन्हनि मंज़ूरी ॾिनी। शुमाली मग़रबी सूबो हो तॾहिं जंहिंखे सरहद चयो वेंदो हो, सरदार औरंगज़ेब साहब हुआ जन मंज़ूरी ॾिनी। कश्मीर जी नुमाइंदगी कई पीर ज़ियाउद्दीन साहब, उन्हनि उनजी मंज़ूरी ॾिनी। सिंध मंझां सर अब्दुल्ला हुसैन हारून साहब जेके हुआ उन्हनि मंज़ूरी ॾिनी। ऐं बलूचिस्तान मां इन जी मंज़ूरी ॾिनी हुई। मुस्लिम लीग जा जेके लीडर हुआ उहे हुआ काज़ी मोहम्मद ईसा साहब। ऐं काज़ी मोहम्मद ईसा साहब जेके मौजूदा चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट आहिनि, जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा साहब उन जा वालिद मोहतरम हुआ। सो इन्हनि इहा करारदाद जेका आहे सा मंज़ूरु कई। हाणे जा मुख़्तलिफ़ पासा आहिनि, नो डाउट। असां जॾहिं इन ते ॻाल्हायूं था त उहे चवंदा आहिनि त मीठा मीठा हप और कड़वा कड़वा थू। सो ईअं न हुजणु खपे। ऐं तारीख़ जेका आहे न तॾहिं दुरुस्त माना में थी सघंदी। अवां पंहिंजनि ॿारनि खे दुरुस्त तारीख़ ज़रूरु पढ़ायो। निसाबनि में असांखे कुझु बि पढ़ायो वञे, पर अॼुकल्ह जा ॿार बि ॾाढा जेके आहिनि उहे एक्टिव आहिनि। सोशल मीडिया जो दौरु आहे, हर शइ उते पई आहे। जेको असां पढ़ियोसीं उहो कुझु ॿियो हो, दर्सी किताबनि जी ॻाल्हि थो कयां। पर वरी जॾहिं असां रियल हिस्ट्री जी तरफ़ अचूं था त उहा असांखे घणो कुझु ॿुधाए थी। उन ते त वरी हिकिड़ो डिघो बहस थी वेंदो। पर जेकॾहिं 40 जी करारदाद में बहरहाल जेके शयूं लिखियलु हुयूं, जेकॾहिं उन्हनि ते बि अचूं त सुवालु इहो थो पैदा थिए, ॾींहं त असीं शान मान सां मल्हायूं था, मल्हाइण बि खपे, पर उहे जेके वाइदा कया विया हुआ उन ज़माने में जेके हिकिड़ी आज़ादु ख़ुदि मुख़्तियार रियासतूं हुयूं, सिंध हुजे, पंजाब हुजे, सरहद हो, कश्मीर हो या ख़ैबर पख्तूनख्वा हो, बंगाल हो, छा उन्हनि सां कयल उहे वाइदा पूरा थिया? उन्हनि में हो त उन्हनि जी जेका आज़ादु ख़ुदि मुख़्तियार रियासतनि जी जेका स्टेटस जेको आहे उहो बरक़रार रखियो वेंदो। कुझु जेके उहिदा हूंदा उहे वफ़ाक़ पाण वटि रखंदो, बाक़ी उहिदा जेके हूंदा उहे सूबनि में तक़सीम कया वेंदा। अहिड़ी रीति उन्हनि सां ॿिया खोड़ अहिड़े क़िस्म जा वाइदा वईद थिया हुआ ऐं अफ़सोस सां चवणो थो पवे त उहे वाइदा वफ़ा कोन थी सघिया। ऐं उहे जेके AK फज़ल साहब हुआ, जेके अव्हांखे ॿुधायूं शेर बंगाल, अव्हांखे ॿुधी हैरत थींदी, उन्हनि जी पार्टी हूंदी मज़दूर किसान पार्टी। ऐं 1954 में पाकिस्तान ठहण खां पोइ जेका इलेक्शन थी 1954 में बंगाल मंझां जेके उन जूं सीटूं हुयूं 310, उन्हनि मां 301 सीटूं उन मज़दूर किसान पार्टी खयूं, शेर बंगाल जी पार्टी AK फज़ल साहब जी। ऐं उन्हनि पाकिस्तान जा जेके वज़ीर आज़म थिया हुआ फज़ल हक़ साहब, उन्हनि खे ख्वाजा नाज़ुमुद्दीन साहब, उन्हनि खे हिननि जी पार्टी हारायो हुओ AK फज़ल साहब जी। ऐं उनखां पोइ उन्हनि ते हिकिड़ो इल्ज़ाम लॻो त उन्हनि उन ज़माने में हिकिड़ी हेट स्पीच कई आहे, जंहिंखां पोइ जंहिं करारदाद मक़ासिद तव्हांजी पेश कई हुई 40 वारी, उहो गद्दार ठहिरियो, उनखे गद्दार करार ॾिनो वियो हो। ऐं उनखां पोइ उन जेका हुकूमत हुई उहा बरतरफ़ कई वई हुई 1954 में ई गद्दार करार ॾेई करे। अच्छा, वरी पोइ छा थियो जो तक़रीबन 10 महीननि जे अंदरि अंदरि ई वरी 1955 में छा थियो जो उहे जेके गद्दार करार ॾिनल हुआ उनखे पाकिस्तान जो घरू वज़ीर बि मुक़ररु कयो वियो। ऐं वरी असीं ॾिसूं था त 1958 में जॾहिं वरी मुल्क में मार्शल लॉ लागू थिए थी त AK फज़ल साहब जेके आहिनि उहे वरी गिरफ़्तार थियनि था, नज़रबंद थियनि था ऐं मार्च 1962 में जेको आहिनि उहे गुज़ारे वञनि था। ऐं ही उहा ई पार्टी हुई मज़दूर किसान पार्टी, जंहिंखे अॻिते हली मुजीब जेको आहे शेख मुजीबुर रहमान साहब संभालियो। 1954 जी इलेक्शन में पहिरियों दफ़ो मुजीब बि इलेक्शन में हिसो वरितो, हिननि जी पार्टी सां वास्तो हो। हाणे कहाणी डिघी थी वेंदी, बाक़ी जेके ॿिया किरदार आहिनि उन्हनि सां छा कुझु थींदो रहियो, साईं GM साहिब द्वारा ॿिया सभु उन में अॻियां अॻियां हुआ।
अला बख्श उमरो साहब ऐं उनखां पोइ काज़ी मोहम्मद फ़ाइज़ ईसा साहब जो ज़िक्र कयोसीं। उन्हनि जा जेके फर्ज़ंद आहिनि जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा साहब, उन सां हिन मुल्क में कुझु साल पहिरियों ताईं छा थींदो रहियो। सो इहो हिकिड़ी भयानक तारीख़ आहे जंहिं ते बि असांखे नज़र रखणु खपे ऐं केरु केॾो बि उनखे दॿाए ज़ाहिर हुआ दॿिजी कोन थी सघे। बाक़ी बि खोड़ तलख़ हक़ीक़तूं आहिनि, पर मुंहिंजे ख़्याल में अॼोके ॾींहं ते एतिरो ई काफ़ी आहे, वधीक न ॻाल्हाइजे त बहितर आहे।